साईं असांखे मिसाल ॾींदो त ॿराड़ी में जेको आहे हिकिड़े कोड़े वटि नौजवान आया त बाबा असांजे वार्ड जे ॿाहिरां जेको आहे बगड़नि जा पेरा आहिनि, चईं बाबा बगड़नि जो कोन्हे, असांजा पंहिंजा कुता जेके संभालींदड़ आहिनि उहे भाइड़ा थी पिया आहिनि। त असांजी जेके बाज़ार जेके नुमाइंदगी कनि था उहे मुकमिल तौर ते भाइड़ा आहिनि। उन्हनि खे सिंध सां का दिलचस्पी कोन्हे, सिंध जे माण्हुनि सां का दिलचस्पी कोन्हे। ऐं बुनियादी तौर ते असां 73 जे सॼे आइन खे मजमूई तौर ते पाकिस्तान में जेके बि क़ौमूं आहिनि उन्हनि जो कातिल आइन सम्झूं था, पर असां सिंध जी वहदत ते ख़ासि तौर ते सिंध जेका मौजूदा जाग्राफी हदुनि में आहे, जेका हुनजी मौजूदा जाग्राफी हद आहे, असां सॼी सिंध हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं। उनजे हिकु इंच तां बि न फ़क़ति दस्तबरदार थियण लाइ तयारु न आहियूं, पर उन का बि जाग्राफी इंतिज़ामी तब्दीली ॾिसण लाइ बर्दाश्त करण लाइ कतई तयारु न आहियूं। जेकॾहिं हुकुमराननि माज़ी में बि अहिड़े क़िस्म जा तजुर्बा कया आहिनि, 1955 में हुननि सिंध जी अलॻि सूबाई हैसियत खे ख़तमु करे वञिट मरे छॾियो, पर उनजी उमिरि 15 साल बि न हली ऐं मजबूरनि हुकुमरान खे मजबूर थी करे वञिट खे ख़तमु करे सिंध जी साॻी जाग्राफी हैसियत खे उन्हनि खे बहाल करिणो पियो। तंहिंजे करे हुकुमरान जेकॾहिं माज़ी खां सबक़ न वरितो, हाणे सिंध अॻे खां वधीक बहितर सुजाॻ आहे। जेकॾहिं हाणे हुकुमरान अञा जेको आहे सबक़ न सिखियो ऐं असांजी सिंध जी जाग्राफी ऐं इंतिज़ामी वहदत सां जेकॾहिं हिननि छेड़छाड़ करणु, भञिड़ा करणु या अलॻि करणु या टुकड़ा करण जी कोशिशि बि कई, त उहो आइन न हुजे, कहिड़ी बि मुक़दस शइ हुजे, असां सभिनी शयुनि खे लताड़े पंहिंजी सिंध जी वहदत खे जाग्राफी ऐं इंतिज़ामी तौर ते हिकु करण जे लाइ, महफ़ूज़ करण जे लाइ सॼी सिंध मुतहद थी करे उन ख़िलाफ़ जदोजहद। साईं जीएम साहिब असांखे मिसाल ॾींदो, असांजो पुराणो सीनियर तजुर्बेकार साईं जीएम साहिब सां लाॻापियल दोस्त मशहूरु फ़नकार वेठो आहे, उनखे यादि हूंदो। साईं असांखे मिसाल ॾींदो त ॿराड़ी में जेको आहे हिकिड़े कोड़े वटि नौजवान आया त बाबा असांजे वार्ड जे ॿाहिरां जेको आहे बगड़नि जा पेरा आहिनि, चईं बाबा बगड़नि जो कोन्हे, असांजा पंहिंजा कुता जेके संभालींदड़ आहिनि उहे भाइड़ा थी पिया आहिनि। त असांजी जेके बाज़ार जेके नुमाइंदगी कनि था उहे मुकमिल तौर ते भाइड़ा आहिनि। उन्हनि खे सिंध सां का दिलचस्पी कोन्हे, सिंध जे माण्हुनि सां का दिलचस्पी कोन्हे। ऐं मुंहिंजो इशारो जेको आहे उन्हनि माण्हुनि लाइ जेके चवनि था त असां सिंध जी नुमाइंदा क़ुवत आहियूं, ख़ासि तौर ते जीअं पीपुल्स पार्टी आहे जेका वोट ॾेखारे थी त सिंध जे माण्हुनि जा वोट असांजे हवाले आहिनि, उहे जेके बाज़ार नुमाइंदा आहिनि उहे असांजा भाड़ जा तरा आहिनि। उहे मुकमिल तौर ते सिंध खे विकिणण लाइ, सिंध खे इंतिज़ामी तौर ते विराइण जे लाइ हर वक़्तु तयारु वेठा आहिनि। न त ईअं नवाज़ अली खे या के सिंध दुश्मन खे अहिड़ी ज़रूरत थोरी थिए त असांजे कानूनी आइनी हज़ारनि सालनि खां वठी मिल्कियतुनि ते उहे दावा कनि था इहे असांजा आहिनि। कुदरती तौर ते सिंधू दरिया अॼु खां वठी न हज़ारनि सालनि खां वठी कुदरत आहे, जेकॾहिं त कुदरत जो हिकिड़ो फ़ैसिलो थियल आहे त पंजाब माना 5 दरियानि जो मुल्क, सिंधू नदी सिंध जे करे सिंध ते नालो पियल आहे सिंध, तंहिंजे करे कुदरती तौर ते फ़ैसिलो थियल आहे असां सिंधी, सिंधू नदी जा वारिस मालिक असां आहियूं। जेतोणीकि पंजाब जी हदुनि मां थोरो की घणो सिंधू नदी वहे थो, पर सिंधू नदी खे पंजाब खे सिंधू नदी जे इन जॻह बि बीहे करे कॾहिं बि छा बि न चयो वियो आहे, अञा ताईं हुनखे पंजाब चयो थो वञे। तंहिंजे करे उहे पंजाब आहिनि, उहे पंहिंजे 5 नदियुनि जी पहिरीं वारसी पालकी कनि। पहिरीं हुननि पंहिंजा 3 दरिया विकिणिया आहिनि, हुननि में अफ़ाद इहो आहे त हुननि पंहिंजा दरिया विकिणिया आहिनि ऐं असांजे दरिया ते मालिकी दावा था कनि, जेका हुननि जी कूड़ी आहे, मन घड़त आहे। सिंध जो कोयलो सिंध जो आहे, सिंध जो तेल सिंध जो आहे, सिंध जो पेट्रोल सिंध जो आहे, सिंध जा वसीला जेके बि आहिनि उहे ज़मीन जे अंदरि हुजनि या ज़मीन जे ॿाहिरि हुजनि, उहे कुदरत असांजे लाइ ख़लकिया आहिनि, उहे सिंध वारनि लाइ ख़लकिया आहिनि। सिंध खे हाणे हुनखे पंहिंजी मालिकी पाण करणी पवंदी। अर्स साहिबु चवंदो हो त हाकिमनि धुरियुनि लाइ हिकिड़ा कानून हूंदा आहिनि, मज़लूमनि लाइ महकूमनि लाइ ॿिया कानून हूंदा आहिनि। हिते बि इहा साॻी असां सां रवश बरक़रार आहे त असांजे लाइ ख़ासि तौर ते साईं जीएम साहिब जे फ़िक्र सां जेके लाॻापियल धुरियूं दोस्त साथी आहिनि उन्हनि जे लाइ अलॻि कानून आहिनि ऐं हुकुमरान क़ुवतुनि धुरियुनि केस में मेरान रोड ते विहूं था असां ते केस के दोस्त जेको आहे त
सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि था कनि, साईं जीएम साहिब जे फ़िक्र जी ॻाल्हि था कनि, उहे के न के था वञनि, पोइ उन्हनि ते के न के सुबुह इल्ज़ाम लॻियो था वञनि, जेके हुननि ते उहे का चार्जिस आहिनि उहे उन्हनि खे कोर्ट में जेको पेश कनि। हालत इहा आहे, कोर्ट में जेकॾहिं जुडिशल मजिस्ट्रेट जेको हिननि जो मुक़ररु थियल आहे, उहो जेकॾहिं अवाम जी राय, इंसाफ़ जी राय खे मद्देनज़र रखी जेकॾहिं हक़ सच जो फ़ैसिलो थो करे, उहो हुकुमरान खे क़बूल कोन्हे। हुनजो उहो फ़ैसिलो हुनखे खणी ज़ोरी अॻुवाह करे वञी हाई कोर्ट जे जज खे चवनि था त तूं हीअं चओ, ऐं हाई कोर्ट जे जज मजबूर थी करे अहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो, अहिड़ा ई अखर ॻाल्हाए थो जेके CTD जे इंचार्ज चया त हुनखे को हक़ु कोन्हे जुडिशल मजिस्ट्रेट खे, ऐं ATC जो केस आहे, साॻा तव्हां लफ़्ज़ ॿुधंदव त हाई कोर्ट जे जज जा लफ़्ज़ आहिनि। तंहिंजे करे चई सघूं था त असांजी हिन सॼे खिते में महकूम ऐं मज़लूमा जी हैसियत आहे। असांखे पंहिंजी उहा हैसियत तब्दील करण लाइ साईं जीएम साहिब जो पुरमन जदोजहद जो रस्तो अख़्तियार करणो पवंदो, तॾहिं असां पंहिंजी हिन हैसियत खे आज़ादु हैसियत में तब्दील कंदा। पंहिंजो वतन असांजो सिंध आहे। जेसिताईं सिंध जो माण्हू पंहिंजी मोहबतनि जो महवर सिंध खे न कंदो, नज़रियाती तौर ते, ज़हनी तौर ते, वाबस्तगी जे हवाले सां, ओसि ताईं सिंध ॾुखनि, सूरनि, दर्दनि, क़ौमी ग़ुलामी मां छुटकारो हासिलु न करे सघंदी। तंहिंजे करे सिंध जे सभिनी दर्दनि जो दरमान साईं जीएम अमली तौर ते साईं जीएम साहिब जे फ़िक्र में आहे, ऐं उहो आहे सिंधी माण्हुनि जे हथ में। सिंधी माण्हू जेको आहे पंहिंजी मोहबतुनि जो मर्कज़, नाली, रोड, रस्ता, नंढियूं वॾियूं नौकरियूं, नंढा वॾा शख़्सी मफ़ाद, उन्हनि जी भेट में उन्हनि खे पंहिंजे वतन सिंध सां मोहबत करणी पवंदी। जेका धुर सिंध सां चिटी वाज़े बीठी आहे, उनखे उनजी हिमायत करणी पवंदी। तॾहिं आउं सम्झां थो पियो त सिंधी माण्हू पंहिंजे मुसीबतुनि में जान छॾाईंदा, ऐं जिन सां ही मोहबत रखंदा, उहे माण्हुनि जी ताक़त हिमायत सां पंहिंजे वतन खे आज़ादु करे वठंदा।